रियाजी क्लास 9 यूनिट 6 लेसन 7 एक्सरसाइज नंबर 6.1 मश्क छड़ा एक पार्ट 4 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में आवां के भली कार बारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 6.1 जो क्वेश्चन नंबर चौथों पढ़ी छॾियोसीं। अॼु असां हिन सबक में क्वेश्चन नंबर 5 पढ़ण जी कोशिश कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त find the solution set of the following equations and also verify that answer। हाणे चए पियो त हेठियनि मसावातनि जो सॉल्यूशन सेट मालूम करियो ऐं उन्हनि खे वेरीफाई करियो। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे 6 + √x = 7। हाणे ही असां वटि रेडिकल इक्वेशन गिवन आहे। हाणे असांखे हिन जो सॉल्यूशन सेट मालूम करणो आहे। उन जे लाइ सभ खां पहिरियों छा कंदासीं, असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां जेको सम गिवन आहे उहो असां उहो लिखी था वञूं 6 + √x = 7। ॾिसो बारो, हाणे असां हिते डायरेक्ट ॿिन्ही पासे चौरस अप्लाई न कंदासीं छाकाणि हिते अञा सम सॉल्व थिए पियो। ठीकु आहे बारो। हाणे उन जे लाइ असां वटि हाणे हिते अॻियों स्टेप छा थींदो, हिते जेको ही 6 पियो आहे असां हुनखे खणी साॼे पासे ईंदासीं त पोइ इहो थी वेंदो त √x = 7 - 6। हाणे छा जे बराबरि थींदो, √x = 1 जे बराबरि। हाणे त असांखे छा करिणो आहे, हिते असांखे स्क्वायर रूट ख़तमु करिणो आहे। हाणे उन जे लाइ असांखे छा करिणो पवंदो, ॿिन्ही पासे चौरस करे वञिणो पवंदो। त पोइ हाणे लिखंदासीं बाय स्क्वायरिंग बोथ साइड्स। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप थी वेंदो त √x² = 1 होल स्क्वायर। ॾिसो बारो, जॾहिं बि को बि टर्म स्क्वायर रूट में पहले हुजे ऐं उन जे मथां जेकॾहिं उहो स्क्वायर हूंदो त पोइ उहो टर्म ॿाहिरि निकिरी ईंदो स्क्वायर रूट खां। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे इहो थी वेंदो त x = 1। हाणे हिते असांखे मुल मिली वियो। जी हा, बिल्कुलु हिते असांखे x जो मुल मिली वियो। हाणे असांखे छा करिणो आहे, वेरीफाई करिणो आहे। हाणे छा कंदासीं, हीउ जेको असांखे सॉल्यूशन सेट हासिलु थियो इन खे खणी हिन इक्वेशन में पुट करे ॾिसंदासीं। ठीकु आहे। त पोइ हाणे असां हिते मथां लिखंदासीं त वेरिफिकेशन। ठीकु आहे बारो। हाणे छा कंदासीं, हिते जेको सॉल्यूशन सेट असांखे हासिलु थियो उन खे खणी जेका इक्वेशन गिवन आहे उन में पुट कंदासीं। त पोइ हाणे इहो कीअं थी वेंदो, इहो थी वेंदो त 6 + √1 = 7। छाकाणि त असां x जी जाइ ते 1 पुट करे छॾियो। जॾहिं हिनखे असां फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त थी वेंदो त √1 = 7 - 6। त हिते आयो √1 = 1। हाणे असां ही 1 जे मथां स्क्वायर रूट कीअं ख़तमु कयूं, त पोइ हाणे असां ॿिन्ही साइड स्क्वायर करे वेंदासीं यानी चौरस। त पोइ हिते थींदो त √1 होल स्क्वायर = 1। त पोइ हाणे हिते ॿिन्ही साइड खां जवाबु सेम ईंदो। अहिड़े तरीक़े सां असांखे सॉल्यूशन सेट हासिलु थियो, उहो मिलियो 1। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे मां हिनखे ख़तमु करे थो छॾियां। बारो ही जेको ॿियो नंबर पार्ट आहे √x - 9 = 1, इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। इहो ॿिनि तरीक़े सां ई थींदो। मां हींअर 3 नंबर पार्ट हल करण जी कोशिशि कयां थो। हाणे उहो मूं वटि आहे त √y/4 - 2 = 3। ठीकु आहे बारो। हाणे छा करिणो आहे, असांखे हिनखे सॉल्व करिणो आहे। उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में जेको सम गिवन आहे असां उहो लिखी वेंदासीं। उहो असां वटि आहे त √y/4 - 2 = 3। ॾिसो वारो, हाणे असां हिते छा कंदासीं, जेको माइनस जो 2 पियो आहे उनखे खणी असां साॼे पासे ईंदासीं बराबरि जे। त पोइ हाणे इहो थींदो त y/4 = 3 + 2। त जवाबु असां वटि ईंदो त y/4 = 5। अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो, तवजो ॾियो। हाणे असांखे हिते छा करिणो आहे, असांखे ही स्क्वायर रूट ख़तमु करिणो आहे। उन जे लाइ ॿिन्ही साइड खां चौरस करे वेंदासीं बाय स्क्वायरिंग बोथ साइड। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे इहो थींदो त y/4 होल स्क्वायर = 5 होल स्क्वायर। त पोइ हिते थींदो त y/4 = 25। हाणे इहो कीअं थियो, छाकाणि त हिते
ये अंडर रूट ख़त्म थी वियो छाकाणि इन जे मथां स्क्वायर हुयो इन जे अंदरि जेके टर्म पिया हुआ असां उहे लाइ हेठि रखिया त असांखे y जो मूल खपे त इहो 4 इन सां वंड में पियो आहे इन साइड ईंदो त ज़र्ब में अची वेंदो त पोइ इहो थींदो त y इज़ इक्वल टू 25 इंटू 4 त पोइ असांखे y जो मूल मिलियो y इज़ इक्वल टू 100 हाणे असां हिते छा कंदासीं असां वेरिफिकेशन कंदासीं हिते मां थो लिखां त वेरिफिकेशन हाणे आउं छा कंदुसि त y जो जेको मूल मिलियो सो उनखे खणी मां हिन इक्वेशन में पुट करे थो छॾियां त पोइ हाणे इहो थींदो त 100/4 माइनस 2 इज़ इक्वल टू 3 ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे हिते थींदो त ॾिसो 4 जी टेबल 100 ते वई 25 दफ़ा ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे अंडर रूट 25 इज़ इक्वल टू 3 + 2 त अंडर रूट 25 इज़ इक्वल टू 5 ॾिसो हाणे हिते ॿिन्ही साइड चोरस हाणे कोन कंदासीं छाकाणि त 25 जो असांखे स्क्वायर रूट मिले पियो हाणे 25 जो स्क्वायर रूट छा थींदो उहो थींदो 5 त पोइ छा थी वियो त 5 इज़ इक्वल टू 5 ॾिसो वेरीफाई थी वियो जी हा बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां असांखे सॉल्यूशन सेट मिलियो 100 ठीकु आहे ॿारो हाणे इहो असांजो छा थी वियो असांजो थी वियो आंसर पर हाणे तव्हां छा कजो त हिते मूं वटि स्पेस घटि हुई तव्हां हिनखे सुहिणे नमूने सां साइड ते करे लिखिजो ठीकु आहे ॾिसो ॿारो हाणे ही जेको चोथों नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो ऐं ही 6 नंबर पार्ट बि पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो मां हिते ही 5 नंबर पार्ट हल कयां थो ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे इहो असां वटि आहे त स्क्वायर रूट 3y + 12/7 इज़ इक्वल टू 3 हाणे हिते छा करिणो आहे असांखे हिन रेडिकल इक्वेशन जा पहिरियां रूट फाइंड आउट करणा आहिनि ऐं पोइ उनखे वेरीफाई करिणो आहे उन जे लाइ सभ खां पहिरियां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में जेका इक्वेशन गिवन आहे असां उहा लिखी वेंदासीं हाणे उहा असां वटि आहे त स्क्वायर रूट 3y + 12/7 इज़ इक्वल टू 3 ठीकु आहे ॿारो हाणे सभ खां पहिरियों छा कंदासीं हीउ जेको वंड में 7 पियो आहे असां उनखे साॼे पासे खणी ईंदासीं त पोइ हाणे इहो थींदो त स्क्वायर रूट 3y + 12 इज़ इक्वल टू 7 इंटू 3 त पोइ हाणे अॻियो स्टेप थींदो त स्क्वायर रूट 3y + 12 इज़ इक्वल टू 21 ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो 3y + 12 जो स्क्वायर रूट मालूम थींदो न बिल्कुलु बि न त पोइ हाणे छा कयूं असां हिनखे सॉल्व करण जे लाइ ॿिन्ही पासे चोरस करे वेंदासीं त पोइ थींदो त बाय स्क्वायरिंग बोथ साइड्स ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो त स्क्वायर रूट 3y + 12 होल स्क्वायर इज़ इक्वल टू 21 होल स्क्वायर ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे हिते थींदो त 3y + 12 छाकाणि त स्क्वायर रूट ख़तमु थी वियो होल स्क्वायर जे करे इज़ इक्वल टू हाणे 21 जो स्क्वायर सां छा थींदो हाणे 21 जो स्क्वायर असां हिते मालूम करे था वठूं त 21 ज़रबिया 21 1 1 21 हिकु नो हिते ॿ वियो मथे ॿी 21 42 44 यानी 441 जवाब असांखे मिलियो ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे हिते छा थींदो त 3y इज़ इक्वल टू 441 माइनस 12 ॾिसो ॿारो तवजो ॾियो हाणे 441 मां 12 वेंदा बाक़ी असां वटि छा बचंदो हिते बचंदो असां वटि 429 त पोइ हिते थींदो त 3y इज़ इक्वल टू 429 त असांखे y जो मूल खपे त पोइ y इज़ इक्वल टू 429 खे असां 3 सां वंड कंदासीं छाकाणि त हीउ जेको 3 पियो हुयो ज़र्ब में हिन साइड आयो त वंड में अची वियो ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे छा कंदासीं असां 429 ते 3 जी टेबल हाणे था ॾिसूं त उन ते वञे थी या कोन थी वञे ॾिसो सभ खां पहिरियों ॾिसो ॿारो हीउ जेको 3 पियो आहे 4 ते टेबल वञे थी जी हा हिकु दफ़ा वई त पोइ 4 ख़तमु थियो असां वटि बचियो बाक़ी हिते जेको हिकु दफ़ा खोड़ो वियो मथे लिखियोसीं हिते चइनि मां बाक़ी छा बचियो हिकु बचियो न जी हा बिल्कुलु 12 ते 3 जी टेबल वेंदी
जी हाँ बिल्कुल वञे पई घणा दफ़ा 4 दफ़ा 4 × 12 हाणे मथे असां ही 2 खे ख़त्म करे छॾियोसीं ऐं मथे घणो लिखियोसीं मथे असां लिखियोसीं 4 साॻी तरीक़े सां बाक़ी असां वटि 9 बचो 9 ते 3 जी टेबल वञे पई जी हाँ बिल्कुल वञे पई घणा दफ़ा 3 दफ़ा त पोइ हाणे 9 बि ख़त्म थियो त असां वटि 3 अची वियो अहिड़े तरीक़े सां 3 जी टेबल 3 ते 1 दफ़ा अहिड़े तरीक़े सां जवाब असांखे y जो मूल्य छा मिलियो y = 143 हाणे इहो छा थी वियो इहो असांजो थी वियो सॉल्यूशन सेट ॾिसो ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे तव्हां इनखे वेरीफाई करे ॾिसिजो हाणे वेरीफाई कीअं थींदो त बसि तव्हां छा कजो त हिन y जी जाइ ते 143 खे पुट करे ॾिसिजो बिल्कुलु आसान अथव साॻी तरीक़े सां 143 जॾहिं 3 सां ज़रब थींदो त असांखे जवाबु छा मिलंदो जवाबु असांखे 429 मिलंदो वरी उन में जॾहिं असां 12 पुट कंदासीं त असांखे जवाबु छा मिलंदो वरी असांखे साॻियो ई 441 मिली वेंदो हाणे मथे पियो हूंदो 441 हीउ जेको 7 पियो आहे न उहो वरी हिन साइड अची वेंदो छा थींदो हिन साइड थींदो 21 हाणे अंडररूट में जॾहिं छा थींदो हाणे हिकिड़े पासे थी वेंदो अंडररूट 441 ॿिए पासे जवाबु असां वटि ईंदो 21 हाणे जॾहिं तव्हां 441 जो स्क्वायर रूट फाइंड आउट कंदव त तव्हांखे छा मिलंदो उहो तव्हांखे मिली वेंदो 21 मूंखे ईअं पियो लॻे ठीकु आहे ॿारो ॾिसो ॿारो हाणे हिते जॾहिं तव्हां 441 जो स्क्वायर रूट फाइंड आउट कंदव त पोइ तव्हांखे जवाबु मिलंदो 21 त 21 हिन साइड बची वेंदो 21 हिन साइड अहिड़े तरीक़े सां इहो वेरीफाई थी वेंदो हीअ असांजो थी वियो आंसर ठीकु आहे ॿारो हींअर तव्हांखे तरीक़ो ऐं सम्झाए आयो आहियां ऐं हीउ जेको 7 नंबर पार्ट आहे ऐं 8 नंबर पार्ट तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो मां हींअर आख़िरी जेको सम आहे उन खे हल करण जी कोशिशि थो कयां हाणे उहो असां वटि आहे त 10 × √x + 20 = 100 हाणे छा करिणो आहे असांखे हिन जो सॉल्यूशन सेट मालूम करिणो आहे ठीकु आहे ॿारो हाणे टाइम असां वटि घटि आहे उन जे लाइ सभ खां पहिरियां हिते लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में ॿारो तव्हांखे जेको सम गिवन आहे उहो पंहिंजो पाण लिखी वञिजो ठीकु आहे ॿारो हाणे असां छा कंदासीं x + 20 जेको स्क्वायर रूट में पियो आहे उन सां ज़रब में छा आहे हीउ 10 जॾहिं हिन साइड अची वेंदा त पोइ वंड में अची वेंदा त पोइ मां हाणे लिखंदुसि त √x + 20 = 100/10 ठीकु आहे ॿारो 10 जी टेबल 100 ते वई 10 दफ़ा त असांखे जवाबु मिलियो हिते x + 20 स्क्वायर रूट में = 10 जीअं त ॾिसो x + 20 जो असां वटि स्क्वायर रूट मालूम थींदो न बिल्कुलु बि न त पोइ हाणे असां ॿिन्ही साइड स्क्वायर करे ईंदासीं त पोइ हाणे छा थींदो असां वटि थींदो त स्क्वायर रूट x + 20 होल स्क्वायर = 10 होल स्क्वायर ठीकु आहे ॿारो त पाण असांखे जवाबु मिलंदो त x + 20 = 100 त हिते असांखे x जो मिलंदो 120 राइट साइड अची वेंदो त पोइ ठीकु आहे ॿारो त असांखे x जो मिलियो असांखे 80 हाणे इहो थी वियो सॉल्यूशन सेट x सॉल्यूशन सेट = 80 हाणे इहो थी वियो असांजो आंसर ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां पर हाणे तव्हां हिनखे सही तरीक़े सां लिखिजो ऐं वेरीफाई करण जी कोशिशि कजो ठीकु आहे ॿारो या हिते मां तव्हांखे भला वेरीफाई कराए थो छॾियां त हीअ वेरीफिकेशन अथसि हाणे छा कंदासीं त 10 × स्क्वायर रूट 80 + 20 = 100 ॾिसो ॿारो हाणे त छा थींदो 80 ऐं 20 खे जोड़ कंदासीं त थींदो त 10 × स्क्वायर रूट 100 = 100 ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे 10 × 100 जो जॾहिं असां स्क्वायर रूट मालूम कयोसीं त वरी असांखे छा मिलंदो 10 = 100 अहिड़े तरीक़े सां 100 = 100 वेरीफाई थी वियो ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अल्लाह वाहे।